अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अब्दुल्ला गडानी। दोस्तों, ॻोठ अली मोहम्मद गडानी में मुनक़िद थियल पैगाम क़ुरान कॉन्फ्रेंस इंतहाई शानदार, तारीख़ी ऐं यादगार नमूने सां मुनक़िद थी, जंहिंमें इलाक़े समेत परे परे खां वॾे अंग में अवाम शिरकत करे क़ुरान पाक जे पैगाम खे ॿुधण ऐं सम्झण जो शरफ़ हासिल कयो। कॉन्फ्रेंस के खुसूसी खिताब कंदे अल्लामा तारिक महमूद सुमरो, मौलाना असदुल्ला खोड़ो, मौलाना सबगतुल्ला जोगी, मौलाना गुलाम मुस्तफ़ा बुरड़ो, मौलाना कलीमुल्ला मरी ऐं मौलाना तनवीर अहमद मुल्तानी कुरान पाक जी तालीमात, इस्लामी अखुबत ऐं मुआशरे जे सुधारे बाबति इंतहाई अहम ऐं फ़िक्र अंगेज़ खिताब फरमाया। जॾहिं त कॉन्फ्रेंस में ज़िले क़यादत मौलाना सिराज अहमद चन्ना, मौलाना अब्दुल गफ़ार चाचड़, मौलाना नईमुल्ला लगारी, मौलाना उस्ताद मोहम्मद अमीन गडानी, हबीबुल्ला खान गबोल, जमील अहमद महर समेत ॿियनि मुअज़्ज़ज़ शख़्सियतनि पिणु ख़ुसूसी शिरकत करे महफ़िल जी रौनक वधाई। तक़रीब जे इख़्तिताम ते आयल समूरनि मुअज़्ज़ज़ मेहमाननि खे मीज़बान मौलाना मोहम्मद यूसुफ गडानी पारां सिंध जी सक़ाफ़ती सुञाणप अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। जॾहिं त समूरनि शिरकत कंदड़नि लाइ बहितरीन नमूने सां ताम जो पिणु बहितरीन बंदोबस्त कयो वियो ऐं इन महफ़िल जा रूह रवां मेहमान ख़ास फर्ज़ंद शहीद इस्लाम अल्लामा तारिक महमूद सुमरो जो पुरजोश नारनि सां गुलनि जी वर्कनि में बहितरीन नमूने सां जेको आहे आजियां करे इस्तक़बाल कई वई। हे भलो हे कम शुरू थियो तो मां छहीं ताईं हलंदुसि। हे मुंहिंजो भाई सम्झो हिन ये तो मुलो रड़ियूं छो थो करे। तेरा नाला क्या है? नारन मारो इहो अब्दुल्ला नारा अहिड़ा थो वणे मूं सां गॾु हले त 1000 रुपया ॾियारी ॾियासि। हीअ चए थो तूं पाण पिने थो मूंखे चाॾी न अबा ॿार निंदे। ओ मुसलमानों तवज्जो कजो, तौहीद मज़ाक न थई, तौहीद जो वॾो अक़ीदो थई, तौहीद जो वॾो अक़ीदो थई। जेको मुवाहिद न है मुशरिक अल्लाह जो कसम उन जी नमाज कबूल कोन्हे, मुशरिक जो रोज़ो कबूल कोन्हे, मुशरिक जो उम्रो कबूल कोन्हे, मुशरिक जो हज कबूल कोन्हे, मुशरिक जी ज़कात कबूल कोन्हे। कमो पे अल्लाह जा 1,24,000 नबी आया, हज़रत आदम शफीकुल्लाह आयो, पैगाम खणी आयो ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत नूह नबीयुल्लाह आयो, पैगाम खणी आयो ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह आयो, पैगाम खणी आयो ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत इस्माईल ज़बीहुल्लाह आयो, पैगाम खणी आयो ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत यूसुफ सिद्दीकुल्लाह आयो, पैगाम खणी आयो ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत दाऊद खलीफतुल्लाह आयो, पैगाम खणी आयो ला इलाहा इल्लल्लाह।